मौजूदा सूरत हाल के तव्हां गुलाम रसूल जा दुश्मन न आहियो, तव्हां सालिम जा दुश्मन न आहियो, तव्हां पेटेलफ जा दुश्मन आहियो। अगर इहो तव्हां किरदार अदा कयो त तव्हां बाबा अचो, खटे विया आहिनि, खटे विया, कम करण ॾियो न, इन्हनि माण्हुनि सां बाबेली थियो, इन्हनि माण्हुनि जी मदद कयो, इन्हनि माण्हुनि जा साथी थियो, हिननि माण्हुनि जा मसला हल करायो। इहे ई माण्हू सुभाणे इन जॻह ते तव्हांखे विहारींदा। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तव्हां जेको रवैयो रखियो आहे या जेको तव्हांजो तरीक़ेकार आहे, इहो अगर तव्हां अख़्तियार कयो, सुभाणे हिननि जा 3 साल पूरा था थियनि, तव्हीं सदर थी था अचो, तव्हीं खटियो था, तव्हांखे जे हे माण्हू न मञनि त तव्हां सां अशर कहिड़ो थींदो। माना इहा रिवायत विझूं न, इहो सिस्टम हुजे पेटे अलफ में, जेको खटे वञे उन जूं टंगूं कढो। इहो बाबा कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हां मायूस न थियो, तव्हांखे सिंध जे उस्तादनि खटरायो आहे ऐं वॼाए खटरायो आहे। हुननि खे जेकॾहिं खटणो आहे त ईअं अचनि मैदान ते अची हिते पंहिंजो जेको आहे ख़िदमत कनि पंहिंजे उस्तादनि जी। इहे चालाकियूं ऐं इहे पॉलिसियूं कोन हलंदियूं मिठा। जेकॾहिं इहे हलियूं बि त उन्हनि जी बि मज़ाहमत कंदासीं, मज़मत बि कंदासीं। मां छा थो चवां? मज़ाहमत कंदासीं। ईअं कंहिंखे कोन करणु ॾींदासीं त जेका खटियल भाॼियुनि खे खणी ताईं हेठो ठहिराए छॾियो, इहो कोन करणु ॾींदासीं। मां पहिरीं कमेटी जे ख़िलाफ़ आहियां, का कमेटी न ठहे। उहे असांजा दोस्त आहिनि, असांजा भाइर आहिनि, असां उन्हनि खे सीने सां लाइण जे लाइ तयार आहियूं। मां कंहिं ज़माने में सिटी नवाबशाह ते इलेक्शन लड़ी हुई, मूंसां 4 माण्हुनि इलेक्शन लड़ी हुई। 4 पैनल हुआ, माना 3 पैनल मुंहिंजे ख़िलाफ़ हुआ, हिकिड़ो पैनल मुंहिंजो हुयो। 4 पैनलनि जी इलेक्शन थी हुई। छा इलेक्शन हूंदी जंहिंमें 4 उम्मीदवार हुजनि? तव्हां यकीन कयो, मूं 40 वोटनि ते खटियो। ख़ुदा जो कसम, मूंखे हैरत थी। उते साईंदाद जमाली हुयो, उन मुंहिंजो मुक़ाबिलो कयो। कामरेड अब्दुरहमान मुंहिंजो मुक़ाबिलो कयो, मुंहिंजो भाइंत मौला बख्श लरे मुक़ाबिलो कयो। पर जेॾी महिल इलेक्शन ख़तम थी, मां हल्फ पियो खणा, मुंहिंजे हल्फ में अची वेही। अड़े तव्हां किथां आया आहियो? छा त ज़ाती जागीर आहे छा पेटे अलफ कंहिंजी? न बाबा, मुंहिंजो तव्हां छो आया आहियो? चयो तूं सदर आहीं असांजो, तो कसम खटियो आहे असांखां। मां चवां थो उहा रिवायत असां बरक़रार रखूं, उन खे खणी अचूं असां मर्कज़ ते। तव्हां खटियो आहे, अॼु हू दोस्त हिते हुजनि हा, असांखे बि ख़ुशी थिए हा, असांजी बि दिलि ख़ुशि थिए हा। त बाबा हाणे इलेक्शन थी, इलेक्शन में खटार थींदी आहे, मालकनि खटियो आहे, मुबारक हुजनि, भले मथे वियनि, असां हेठि वेठा आहियूं। वरी वारो ईंदो, वरी हिननि सां मुक़ाबिलो कंदासीं न, इहा उमेद रखी आहे। या ईअं तव्हां सदाईं जेको आहे 5 साल विड़ी 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 पेटे अलफ खे असां तबाह कयो आहे, सिंध जे उस्ताद खे असां तबाह कयो आहे, न कि पंहिंजो पाण खे न, पर सिंध जे उस्ताद खे, उन्हनि जे हक़नि ते असां ठाड़ा आया आहियूं। उन्हनि ॻाल्हियुनि खे असांखे रोकणो आहे। हींअर तव्हां टेंशन न वठो, तव्हां अलाह ऐं अलाह जो हबीब कंदो। तव्हां जेको आहे पंहिंजो जंहिं मक़सद जे लाइ निकिता आहियो, निकिरो। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त किन दोस्तनि मूंखे सभिनी जे तजवीज़नि रायनि जो एतिराम आहे। फ़ैसिलो मर्कज़ कंदो, मां पंहिंजी तजवीज़ ॾियां थो। तव्हां सुठे वे में पिया वञो। जेको मूं ॾिठो आहे, मुंहिंजी जेको ईअं सम्झो त मुंहिंजो आख़िरी टेन्योर आहे, मां बि ओड़ो माण्हू आहियां, मुंहिंजो बि को तजुर्बो हूंदो। सुठे वे में पिया वञो, उस्तादनि जा कमु कयो। मूं मेहड़ में बि इहा ॻाल्हि कई, मां अॼु बि इहा ॻाल्हि थो कयां त तव्हां कमु कयो, तव्हांजी मंज़िल आसान। एहतजाज, स्ट्राइक, कराची धरना, इहे आख़िरी स्टेज आहिनि तव्हांजा। हींअर तव्हांजी निगोसिएशन जेका हले थी सेक्रेटरी साहब सां, एडिशनल सेक्रेटरियुनि सां, तव्हांजी सही पई थी हले। तव्हां नतीजा पिया था वठो न बाबा। 5-7 साल असां रुलियल आहियूं,
5-7 सालनि खे जॾहिं असां नतीजा केस ठाहींदासीं त असांखे थोरो टाइम लॻंदो। उहो टाइम जो कोई इशू कोन्हे। भला अॼु न सुभाणे न परे कमु थींदो, पर इहा तकड़ करे कॾहिं बि न जे तव्हां जूं टेबल टॉक्स में तव्हीं अगरि को नतीजो वठी सघो था त बहितर आहे त तव्हां उन खां स्ट्राइक न कजो। पर जेकॾहिं आख़िरी स्टेज अचे थो, जेकॾहिं गवर्नमेंट नथी मञे त कराची जा रोड पेटे रफ़ जे पुराणनि शींहनि जा ॾिठल आहिनि। रफ़ीक जवाहर जहिड़ा न ज़िंदा आहिनि, मरी कोन विया आहिनि, खोड़ आहिनि अहिड़ा। रही ॻाल्हि चंदो जेको रखंदो असां ॾींदासीं। मां पाण ॿियनि खे ॿाहूं वधां ख़ुदा जे वास्ते थोरो ॻाल्हायो, वरी मां जी ड्रेक कंदुसि, वरी सारियो वेठो आहे विकिणंदो। तो लिहाज़ा तव्हां सभिनी दोस्तनि खे, मरकज़ी बॉडी खे, तव्हां दिले पंहिंजो सिंध जी वर्किंग कमेटी खे मुबारकूं हुजनि। सिर्फ़ु अगरि अफ़सोस आहे मूंखे उन्हनि दोस्तनि ते आहे जेकॾहिं हू अचनि हा, असांखे गले लॻाइनि हा, इन ॻाल्हि खे तस्लीम कनि हा। भला रिकाउंटिंग थींदी छा थींदो, अचो। जॾहिं 4 ते तव्हां न मञो, ॻाल्हियूं 4-5 ॿियूं थी वियूं, वरी उन्हनि खे खणी आयो कोर्टनि में, यानी इहा थी वई पंहिंजी ॾाढ़ी ॿिए जे हथ में ॾियणु, उहा बि ॾिनव, उतां बि सुरखुरू थी आयो। पर जे रिकाउंटिंग थिए या वरी तव्हीं जेको चओ था तव्हां कमेटियूं ठाहियो, कमेटियूं त मिठा ठाहियूं, सॼी हयाती कमेटियुनि में हिते मुआसी। अमल कहिड़ी कमेटी ते थियो, अमल कहिड़े ॻाल्हियुनि ते थियो, किथे बि कोन थियो। केर ई नथो मञे, सभु को थो चए हिकिड़ो वाहिद को मां चलियो आहियां जो नथो मञा। न उहिदो खपे, न पैसो खपे, न ॾोकड़ खपे, न कुझु खपे। बाक़ी त सभु भले छो था दाहूं कनि, उहिदो बाबा तव्हांखे इज़त सां मिलंदो। तव्हां ज़िले जा सदर वेठा आहियो, पंहिंजा मुक़ाबला करे इलेक्शनूं खटे आया आहियो। साईं मुमताज़ जो दाहूं थो करे त लाज़मी हुनखे सूर थो थिए, हुनजी महिनत थियल आहे न, हुनजी महिनत। अस्सलाम वालेकुम यार।